सुहिणियूं अखियूं सुहिणा यार सजण तुंहिंजूं सुहिणियूं अखियूं ॾिसण साण डगण इहे कंहिंखां सिखियूं ओ सुहिणा यार सजण कुंढियूं ककोरल कारियूं ॿियूं नाज़ुक नाज़ल वारियूं ओ सदम मुश्ताकन हे मारियूं सदम मुश्ताकन हे मारियूं तिखा तेज़ हणन से तीर तिखूं अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर हिकिड़ी ॿी निशस्त हिकिड़ी ॿी गुफ़्तगू ऐं हिकिड़ो ॿियो सिलसिलो जेको असीं अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था जंहिंजी मोट तव्हां असांखे भरपूर ॾिनी आहे इन सिलसिले में अॼु असां चाहींदासीं त जंहिं फिल्म जे बारे में अवां सां गुफ़्तगू कयो उहा आहे तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण यकीनन असीं अवां सां बि ॻाल्हियूं कंदासीं तव्हांजूं ॻाल्हियूं बि असांजे अखियुनि ते पर असांजा मुअज़्ज़िज़ महिमान बि स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि पहिरीं उन्हनि सां असीं तारुफ़ हासिलु करे वठूं असां वटि मौजूदु आहिनि सिंधी फिल्म जे हवाले सां सदाबहार नालो साईं वसीम साहिबु अस्सलाम वालेकुम साईं मिज़ाज बख़ैर ठीकु आहियो ख़ैर ख़ैरियत सभु बहितर अल्लाह जी महिरबानी ऐं पोइ असां वटि ॿियो नालो माना हितां महिरबानो मुअज़्ज़िज़ महिमान असांजो श्री ताज मुल्तानी साहिबु ताज साईं भलीकार गुड टू सी यू वॾी इनायत तव्हां हिते असां वटि कई आहे ऐं टियां असां वटि मुसरत रज़ा साहब मुसरत टेलीविज़न ते काफ़ी अरसे खां पोइ तव्हांखे ॾिसूं था ॾाढी ख़ुशी थिए थी भलीकार ऐं परवरदिगार अव्हांखे दर्जो ॾिए ख़ुशि हुजो आबाद हुजो तासरात बि असां वटि मौजूदु आहिनि बिलावल बेल्जियम जे हवाले सां साहिल आज़ाद साहब असां सां गॾु आहिनि उन्हनि खे ॾिसूं था ऐं ॿुधूं था बिलावल बेल्जियम सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुन वक़्तु थी जॾहिं मां संदसि इंटरव्यू वठण जे लाइ संदसि कल्ह में वियुसि मूंखे जनाब शमशुल हैदरी मरहूम मोकिलियो त वञी तूं लियारी में रहीं थो ऐं कमु करीं थो लियारी में बिलावल बेल्जियम जो मूंखे इंटरव्यू आणे ॾे मां वियुसि हुते मोहम्मद बचल साहब बि सिखंदो हो उन टाइम ते ढोलक ऐं बिलावल बेल्जियम साहब सां मूं पंहिंजो तारुफ़ करायो ऐं मोहम्मद बचल चयो त साईं ही शाइर बि आहे ऐं ॻाईंदो बि आहे त बिलावल बेल्जियम मूंखे चयो भला तूं गानो ॿुधाए तंहिं टाइम ते आउं वाक़ई ॻाईंदो हुउसि पर मूं रिकॉर्ड न कयो ऐं मूं जॾहिं हुनखे ॿुधाई ऐं कवाली ॻाईंदो हुउसि त मूंखे चयईं ठीकु आहे तूं असां सां गॾु रहो ऐं तूं पहिरीं कवाली ॻाईंदे पोइ असांजो बलोची प्रोग्राम शुरू थींदो 3 साल मां बिलावल बेल्जियम सां गॾु रहियुसि बिलावल बेल्जियम हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हो जंहिंखे असां न सुञातो जंहिंखे उहा मोट न मिली जंहिंजो उहो हक़दारु हो फिल्मुनि में जेका मौसीक़ी ॾिनी उन में बि हैप्पी साहिबु जेको हो उन पुराणियूं धुनियूं हिनखे चई त बाबा इहे धुनूं कर हुन पंहिंजी का बि हुन में जेका नई धुन न हुई सभु जेके बि धुनूं हुयूं सभु पुराणियूं हुयूं तंहिं करे हू तंहिं हूंदे बि हुनजी फिल्म हिट वई ऐं उहे गाना हिट थिया साहिल साहब जी गुफ़्तगू बिलावल बेल्जियम जे बारे में यकीनन हीउ सिलसिलो अञा बि अॻिते हले पियो थो असांजो तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण जे हवाले सां ऐं असां वटि जीअं पहिरीं अर्ज़ु कयोसीं त हिकिड़ो किरदारु आहे हैबत जमील साहब जो मंसूर बलोच पंहिंजे हवाले सां हिकिड़ो मुनफ़रिद वजूदु हुयो सेल्यूलाइट ते 35 mm ते टेलीविज़न जे स्क्रीन ते हुननि जी पंहिंजो हिकिड़ो ग्रैंजर हुयो पंहिंजो हिकिड़ो इज़हार जो तरीक़ो हुयो मुसरत तव्हां त हुननि सां गॾु कमु कयो आहे उन्हनि जे बारे में असांखे कुझु ॿुधायो हा साख साहिबु इहो मां नंढो ई हुयुमि हुन नसरपुर ताजपुर में हिकिड़ी फिल्म सिंधी हुनजो नालो मां विसरी वियो आहियां प्यार था सदके सिंधड़ी था सदके नालो हुयो फिल्म जो जी त हैबत जमील साहब मंसूर बलोच साहब हुते हुननि जो एटीट्यूड अहिड़ो ई हूंदो हो मूंखे डपु लॻंदो हो उन्हनि खां हैबत लॻंदी ॻाल्हाईंदा बि ईअं हुया वेठा आहिनि माठ करे त
तॾहिं बि ईअं वेठा आहिनि। त उन्हनि जो जेको हैबत नालो हुयो हू मैच कंदो हुयो उनजी पर्सनैलिटी सां, मैच कंदो हुयो पंहिंजो मंसूर बलोच जी पर्सनैलिटी सां। त उन्हनि सां इहो मुंहिंजी यादगिरी आहे। जॾहिं मां पाण कमु करणु शुरू कयो टीवी ते साॻियो उन्हनि जो एटीट्यूड हूंदो हो, मिलंदो हुयो साईं हा मुसरत चाल आहे ख़ुशि आहीं, ख़ुशि हुजे, ईअं ई मिलंदा हुया। पंहिंजो पंहिंजो जो स्टाइल उन्हनि जो हो उहे साॻियो ईअं ई रहंदो हो, त हैबत ईंदी हुई उन्हनि खां। इहा मुंहिंजी उन्हनि सां आहे थोरी यादगिरी आहे मंसूर बलोच साहिब जे हवाले सां। हुसैन बख्श ख़ादिम जो पंहिंजो जीअं अर्ज़ु कयोसीं न हिकिड़ो अंदाज़ हूंदो हो, सूफ़ी रंग जो फ़नकार त उहो, पर फिल्म में प्लेबैक में हुन पंहिंजो पाण खे बदिलाइण जी बेहद कोशिशि कई हुई ऐं यकीनन हुन में हू कामयाब बि थियो हुयो। ऐं संदसि जॾहिं असीं हीउ लहजो ॿुधूं था कनायूं था त असांखे महसूसु थिए थो त हुसैन बख्श पंहिंजो पाण खे मटाइण जी बहरहाल फिल्मी हवाले सां कोशिशि कई, पर छाकाणि त पाण काफ़ी ॻाइण वारनि मां हुयो, अलसी रंग हुन में शामिलु हुयो आवाज़ में, त बहरहाल उहा जाइ बि हुनखे हुते पंहिंजी संभालणी पई। मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो, गहरो तूं गॾु रकीबन, गहरो तूं गॾु रकीबन आहे किताब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। ताकत ज़रा बि नाहे, मुंहुं में सहण जी जॾहिं ताकत ज़रा बि नाहे, तॾहिं हिजर जो सुहिणा, तॾहिं हिजर जो सुहिणा ॾी थो अज़ाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। मूंसां मिठा मिलण में करी थो हिजाब कहिड़ो। ऐं ईअं ई असांजे वहीद अली जो फर्ज़ंद इक़रार वहीद अली ओड़ो ई वजीह वजूद, ओड़ो ई भरपूर वजूद पंहिंजे पीउ जे हवाले सां हाणे हिन फ़न में पज़ीराई हासिलु करे पियो थो। मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में करे थो हिजाब कहिड़ो, गहरो तूं गॾु रकीबन आहे हिसाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। मुंहुं में सहण जी जॾहिं ताक़त ज़रा बि नाहे, मुंहुं में सहण जी जॾहिं ताक़त ज़रा बि नाहे, तॾहिं हिजर जो सुहिणा, तॾहिं हिजर जो सुहिणा ॾे थो अज़ाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। चैनी दफ़्तरनि में कावड़ हराम आहे, चैनी दफ़्तरनि में कावड़ हराम आहे, कावड़ हलाल जंहिंमें, कावड़ हलाल जंहिंमें सो आहे किताब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। आख़िर धणीअ जे अॻियां हिकु ॾींहुं नेठि हलबो, आख़िर धणीअ जे अॻियां हिकु ॾींहुं नेठि हलबो, थींदुई उते पुछाणो, थींदुई उते पुछाणो ॾींदे जवाब कहिड़ो, मूंसां मिठा मिलण में, मूंसां मिठा मिलण में। भेण खणी थो निहारे पीर
घारे घायल सां गॾिजी घारे थी दुई सवाब कहिड़ो मूंसां मिठा मिलण में मूंसां मिठा मिलण में करे थो हिजाब कहिड़ो गहरो तूं गॾु रकीब आहे हिसाब कहिड़ो मूंसां मिठा मिलण में मूंसां मिठा मिलण में। जी त साईं तव्हां ॾे ईंदासीं निगर सीमा साहिब जो ज़िक्र कयोसीं असां त चाहींदासीं त तव्हां उन्हनि जे बारे में असां सां इज़हार ख़्याल कयो। अल्लाह का बड़ा करम, अल्लाह का बड़ा शुक्र है कि हम लोगों ने दोनों ने बहुत अच्छा वक्त गुजारा, बहुत बाहर भी गए मुल्कों से, अपने मुल्क से, और काफ़ी परफॉर्मेंस काफ़ी जगह दी। और यहाँ भी हम अंदरून सिंध में निगहत ने नगमे भी बहुत गाए, सिंधी नगमे भी बहुत गाए, और उनके नगमे आपको भी पता होगा, आपके पास लिखे, काफ़ी हिट हुए नगमे उनके सिंधी। और हर जगह हम साईं लाल साईं, मिस्री साईं, जाम शोरो, जैकमाबाद, सिंध में कोई भी शहर ऐसा नहीं जो हम नहीं जाते, हमें नहीं बुलाया जाता था। तो अल्लाह का बड़ा करम, बहुत हमने बड़ी अच्छी लाइफ गुजारी है आर्टिस्ट होने के नाते। मतलब हम एक दूसरे को ये नहीं समझा कि मैं बड़ा हूँ तुम छोटे, वो क्योंकि उनका ज़्यादा काम फिल्म का बहुत ज़्यादा था। तो मेरी जब हमारी शादी के बातचीत चल रही थी तो ये लाहौर में गाने कर रही थी, तो खैर वो नसीब में था, वो शादी हो गई। उसके बाद फिर हम एक तरह से ये जब बच्चे हुए तो उन्होंने बच्चों के भी बहुत तालीम के बारे में बहुत कुछ किया उन्होंने अपने। मेरे 2 बेटे 1 बेटी हैं, तो आज बच्चे जो हैं बड़े खुशहाल हैं, बहुत ठीक ठाक हैं। उनको एक बहुत अच्छी खातून थी, बहुत अच्छा। इसके अलावा घर गृहस्थी की भी बात होती थी, और ये मैं हैरान होता था, मेरे बगैर रुमाल भी नहीं ख़रीदती थी। मैं कहता था भाई रुमाल ख़रीदने में मेरे से पूछती हैं आप? कह नहीं आदत हो गई मेरी, तो आज तुम्हारे बगैर मैं कुछ नहीं खरीदती। खैर काफ़ी अर्सा ढाका में भी बहुत रहे हम दोनों, और माशाल्लाह ये चीन गई थी, 1-2 महीने के लिए इक्तफ़ा गया था ज़िया साहब के दौर में जी। चीनी ज़बान, कोई ज़बान उन्होंने नहीं छोड़ी। अच्छा, सब में गाया? सब ज़बानों में उन्होंने गाया, पश्तो में बहुत गाया, सिंधी में बहुत गाया, चीनी ज़बान में वहाँ जाके गाने रिकॉर्ड कराया। फिर कोरिया गई, कोरियन ज़बान में उन्होंने, वो इतना उनका नडर आर्टिस्ट थी, इतना उनका ज़हीन थी कि वो इतनी जल्दी पिक कर लेती थी। बंगाली गाने बहुत हिट हुए उनके, सिंधी भी सारे प्यार करते थे, सिंधी ज़बान में उनके लिए कोई मसला नहीं था। अच्छा, आपको उनका कोई सिंधी गाना याद है? मुझे अच्छा, क्यों ना काफ़ी अरसा हो गया है, तो गाने तो याद नहीं, मगर हम लोग साथ वहाँ काफ़ी प्रोग्राम किए। फिर मिस्री साईं जो हैं, हम नसरपुर में, हाँ जी, नसरपुर में तो वहाँ शाह साहब थे, गुलाम कादर शाह साहब, तो उनको पता चला, वो हमें बुलाते। तो उस वक्त इतना वो उर्स का शुरू ही नहीं हुआ था सिलसिला, तो हम लोग वहाँ जाते थे। हमने दुआएं भी मंगवाई, अल्लाह ताला वो कहने के अल्लाह मुझे पहला बेटा दे दे, तो कुदरत ने वो अल्लाह ने बेटा भी दे दिया। तो वहाँ फिर हमारे बगैर वो हर साल हमें बुलाते थे, हर साल बुलाते थे। सुभान अल्लाह। और हमने बड़ी दुआएं दी उन शाह साहब से, और लोग बहुत अच्छी हस्तियाँ आती थी वहाँ। तो अब वो उर्स जो है अब बहुत अच्छा होता है वहाँ। मतलब है कि हम जब गए थे तो सिर्फ एक ही वो मैक होता था, वो बड़े बड़े मैक जो होते थे, तो उसमें हम अटेम्प्ट करते थे, उसमें करते थे फिर गाते। महबूब मुझे आने तो उलारियूं, ये जूं हुस्नवार वो टिकड़ियूं करारियूं। महबूब मुझे आने तो उलारियूं, ये जूं हुस्नवार
हिननि सातुनि में असां वटि अव्हां जे लाइ आहिनि प्रोफाइल्स जेके हिन फिल्म सां लाॻापियल आहिनि ऐं उन्हनि में पहिरियों नालो असां वटि आहे हुसैन बख़्श ख़ादिम जो। सगारो कवि ऐं ख़ूबसूरत गुलकार त हुसैन बख़्श हुयो, पर कुदरत वारे खेसि शक्ल सूरत बि ख़ूबसूरती अता कई हुई। 1930 में दादू ज़िले जे ॻोठु आराज़ी में ॼाओ। वालिद साहब पीर बख़्श भंगर पुट खे पढ़ाइण पियो चाहियो, पर हुसैन बख़्श भंगर आराज़ी जे स्कूल मां 4 दर्जा पढ़ी मोकिलायो ऐं फ़नून लतीफ़ा जे पेड़ में पेर धरींदे सूफ़ी रंग में रंगिजी वियो। मथां वरी मख़दूम मोहम्मद ज़मा साहब तालिबुल मौला जी मोहबतुनि ऐं सोबतुनि खेसि हुसैन बख़्श भंगर मां हुसैन बख़्श ख़ादिम बणाए छॾियो। 1955 में रेडियो पाकिस्तान कराची तां ऑडिशन पास करे हुन राग वेराग जे जहान सां नीअ जो नातो ॻंढे वरितो। पंहिंजे फ़नी पस मंज़र में हुसैन बख़्श बेहद सगारो हुयो। हुन ॻाइण सां गॾु शाइरीअ जी हर सिंफ़ ते तबाज़माई कई ऐं संदसि काफ़ी ऐं ग़ज़ल जी पंहिंजी अलॻि ख़ुशबू आहे जंहिंमां मख़दूम साहब जी सुगंध बि महसूसु थिए थी। अलमियो इहो आहे जो संदसि ख़ूबसूरत कलाम सहेड़जी ऐं संभालजी न सघियो आहे। हुसैन बख़्श ख़ादिम फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण में अदाकारीअ जा बि जोहर ॾेखारिया हुन 12 मार्च 1992 ते मोकिलायो। हुसैन बख़्श ख़ादिम जी इहा अकेली फिल्म आहे। ॿियो प्रोफाइल असां वटि अहमद रिश्ती साहब जो आहे। फिल्म इंडस्ट्री में गायकीअ जे अहम नालनि मां हिकु हुयो। तमामु नंढड़ी उमिरि में हुन कमाल शोहरत माणी। बंगाली आवाज़ जी सहर ॿुधंदड़नि खे जकड़े रखियो। सिंधी फिल्म जे ॿिए दौर में शुरूआती हवाले सां तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण में हुन पंहिंजो हिकिड़ो सिंधी गीत रिकॉर्ड करायो। अहमद साहब 11 अप्रैल 1983 ते वफ़ात कई ऐं कराची में आरामी आहे। मंसूर बलोच साहब नवाब शाह सां तालुक़ु रखंदड़ हुया ऐं सिंधी फिल्म में हैबत जमीले जे नाले सां रोशनास थिया हुया। पंहिंजी पहिरीं फिल्म खां वठी आख़िरी फिल्म ताईं संदन लबो लहजो जेतोणीकि यकसां रहियो, पर तॾहिं बि आवाम जे पारां खेसि भरपूर मोट ॾिनी वई। हुन 3 मई 1994 ते वफ़ात कई। सिंधी फिल्मूं तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण, महबूब मिठा, धरती दिलवारनि जी, परू, दुश्मन, शहीद, दरिया ख़ान, अल्लाह बचायो, मुलाखड़ो ऐं सिजावल। मोहम्मद हुसैन तालपुर साहब पंहिंजे हिसाब जो यगानो वजूद आहे। वॾ घराणी निस्बत रखंदे हुन सेल्यूलाइट सां बि पंहिंजो चाह निभायो ऐं मौलाना हिप्पीअ जे अवामी नाले सां मारूफ़ थींदे हुन शाइरी बि कई ऐं हिदायतकारी जे मैदान में जाखोड़ बि कई। सिंधी फिल्मुनि जे ॿिए दौर में तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण संदसि मुहबत ऐं महिनत जो मिसाल आहे। हुन उर्दू फिल्म धमाका बि तयारु कई, जंहिंखां पोइ हुन फिल्मी दुनिया खां किनारा कशी करे वरिती। संदसि सिंधी फिल्म आहे तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण। हाणे जेको प्रोफाइल असां वटि आहे उहो आहे उस्ताद मोहम्मद जुमन जो। उस्ताद मोहम्मद जुमन सिंधी मूसीक़ी जो हिकिड़ो सदाबहार नालो, कंपोज़र अलॻि त गायक बि पंहिंजे मिसाल ऐं पंहिंजी निस्बत जो, पर हुननि इन हिकिड़ी फिल्म में पंहिंजी प्लेबैक ॾिनी हुई। मोहम्मद जुमन सखीराणी 1935 बलोचिस्तान जी हिकु नंढड़ी ॻोठ कुंट झंग में ॼाओ। संदसि वॾा सुरंदे नवाज़ हुया, जिन जी सुरनि नंढड़ी ॼमार खां ई मोहम्मद जुमन जे कननि में रस ओतियो। हुन बासी वॼाइणु शुरू कई ऐं कचड़ी ॼमार में ई उन ते ख़ूबसूरत दस्तरस हासिलु कयईं। कराची में रेडियो जे आगाज़ ते ई खेसि मुख़्तसिर वक़्त जा प्रोग्राम्स मिलणु लॻा। 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी क़याम खां पोइ उस्ताद जुमन हैदराबाद आयो ऐं बसि पंहिंजी हयाती जी आख़िरी घड़ीअ ताईं उन सां लाॻापियल ई रहियो। हिते ई हुन बाकमाल धुनूं तख़लीक़ कयूं ऐं उस्ताद नज़र हुसैन खां सिखिया वरिती। पाकिस्तान जी पहिरीं सिंधी फिल्म उमर मारूई जी गीतनि जी कंपोज़िशन्स में बांसुरी वॼाईंदड़ उस्ताद मोहम्मद जुमन सिर्फ़ु हिकु सिंधी फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण लाइ पंहिंजे आवाज़ में हिकु काफ़ी रिकॉर्ड कराई। सुहिणा यार सॾण, तुंहिंजूं सुहिणियूं अखियूं। तंहिंखां सवाइ हुन उर्दू फिल्म कालू लाइ शाह साईं जी काफ़ी आऊं जे उहा ई ज़ात तूं पाण सुञाण जी सुप्रीअ लाइ बि रिकॉर्ड कराई हुई। सिंधी फिल्मुनि जे हिन सदाबहार कंपोज़र, रागीअ ऐं फ़न मौसीक़ीअ जे माहिर 24 जनवरी 1990 ते ई जहान छॾियो ऐं कराची में आसूदह ख़ाक आहे। अजमेर शरीफ़ में ॼावल निगहत सीमा जी शूरत जो सफ़र मौसीक़ार लाल मोहम्मद इक़बाल जी फिल्म छोटी बहन में गायकीअ सां थियो। संदसि ॻायल गीत बेहद मक़बूल थिया। उहा क्लासिकल ऐं नीम क्लासिकल मौसीक़ी ख़ूबसूरती सां पेश कंदी हुई। 1966 में ताज मुल्तानी सां शादी कयईं। 4 अप्रैल 2006 ते वफ़ात करे वियल निगहत सीमा बाग़े वादी हुसैन में आरामी आहे। संदसि फिल्मूं आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण, पन्नो आकिल, सोढा पुट सिंध जा, ग़ैरत जो सवाल। हीउ यादुनि जो सिलसिलो आहे जेको जारी आहे ऐं हिन फिल्म जे हवाले सां जेको यादि ख़ज़ानो आहे उन मां असां हिसो अव्हांजी ख़िदमत में पेश कयो। असीं बेहद शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि जा, साईं वसीम साहब जा, साईं ताज मुल्तानी साहब जा, साईं मुसरत रज़ा साहब जा असां वटि कई आया ऐं फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॾण जे हवाले सां असां सां एॾी ख़ूबसूरत गुफ़्तगू कयऊं। ईअं आहे त हीउ असीं बार बार अर्ज़ु कंदा आहियूं त यादुनि जो हवालो आहे, यादुनि जो सिलसिलो आहे।
प्रिंट्स भले धुंधला थी विया हुजनि पर यादि जो जेको सिरो आहे उहो धुंधलो कोन थो थिए। असांजा मोज़िज़ महिमान जॾहिं हिते अचनि था ऐं असांजे प्लाज़्मा ते जेके चहिरा नज़र अचनि था ऐं असां ऐं अवां सां गुफ़्तगू कनि था त उहे सभु असांखे अहसासु ॾियारीनि था त इहे यादियूं यकियूं थियणियूं कोन्हनि ऐं तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण सॼी उमिरि ताईं हलंदियूं रहंदियूं ऐं इन्हनि खे हलणु बि घुरिजे। असीं आहियूं बेहद शाकिर जो तव्हां असांखे ॾिसो था, असांखे ॿुधो था ऐं असां सां मोहबत कयो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो, इजाज़त ॾींदा ऐं वञण खां पहिरीं असीं अव्हां जी ख़िदमत में हिकिड़ो रीडू पेश करणु चाहियूं था। एॾियूं हुस्न वारियूं हिकिड़ियूं तरारियूं, एॾियूं हुस्न वारियूं हिकिड़ियूं तरारियूं, महबूब मूंखे आहिनि तो उलारियूं, एॾियूं हुस्न वारियूं हिकिड़ियूं तरारियूं, महबूब मूंखे आहिनि तो उलारियूं, एॾियूं हुस्न वारियूं, एॾियूं हुस्न वारियूं। जा सालारा अखड़ियूं अम्हां जूं निज़ाना ज़वारा, अखड़ियूं अम्हां जूं निज़ाना ज़वारा, से सनी सिर ते कजलियूं कटारियूं, एॾियूं हुस्न वारियूं, एॾियूं हुस्न वारियूं।